मुफ्ती साहब दाढ़ी अचण खां पहिरियां मुछन के ब्लेड हणण सुन्नत आहे या बाद में? मुछन के ब्लेड हणणो सुन्नत आहे ही कोन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हदीस पाक में बयान फरमायो आहे, मुछन के इंतिहाई बारीक करणो, कुतरणो, नंढो करणो, सन्हो करणो, इहो शरीयत जो हुकुम आहे। लेकिन जिएं ही मुछां अचन हर भेरे ब्लेड फेरणो जायज़ आहे, सुन्नत ना है। नबी सही हमेशा पांजे मुछन मुबारक के ब्लेड न फेरींदा होया, या सहाबा भी ब्लेड न फेरींदा होया। यो ब्लेड वारी सुन्नत असां ईजाद कई आहे। शरीयत में इहा शइ सुन्नत ना है, जायज़ आहे। चाहे दाढ़ी अचे या दाढ़ी खां अॻु में मुछन के नंढो करण सुन्नत आहे। छो नंढो करण सुन्नत आहे? ताकि ज्यादा जेकॾहिं वॾियूं थींदियूं, हिकु त तकब्बुर जी अलामत आहे, मुछन खे वटि ॾींदो। जिहाद में जायज़ आहे, लेकिन जिहाद खां अलावा तकब्बुर में शामिल थिए थो। या इहे मुछां पाणी में या कंहिं बि मशरूब में शामिल थींदियूं त इहा बि हिकिड़ी कराहत वारी शइ आहे। इन करे शरीयत जो हुकुम आहे, इन खे इंतिहाई बारीक कयो, लेकिन ब्लेड घुमाइणो इहो सुन्नत न आहे।